तलब साले बानन जे लाइ अज़ीम दुआ है ऐं अजुर इनाम मिलण जी भली जगह जन्नत है। अल्लाह ताला उहा जन्नत पंहिंजे ख़ास बरगुज़ीदा साले बानन जे लाइ तैयार कई है। अल्लाह जो कुरान में फरमाए वल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात फी रौदातिल जन्नात ऐं जन माण्हू ईमान आंदो चङा अमल कयनि उहे बेहिश्त जे बाग़नि में हूंदा ऐं लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम इहो उन्हनि लाइ संदसि पालनहार वटि सभु कुझु हूंदो जंहिंजी उहे ख़्वाहिश कंदा। जन्नत में उन्हनि जे लाइ हर शइ हूंदी हर नेमत हूंदी जंहिंजी उहे ख़्वाहिश कंदा। ज़ालिका हुल फ़ज़्लुल कबीर अल्लाह जो क़ुरान में फरमाए इहो तमामु वॾो अल्लाह जो फ़ज़्ल आहे। इहो अल्लाह जो फ़ज़्ल आहे। जन्नत अल्लाह ताला जो वॾो करम आहे। अल्लाह जे हबीब अरबी मुजीब फरमायो रमज़ान में ब कम कयो जंहिंखां बग़ैर तव्हांजो को गुज़ारो आहे ई कोन तव्हांजे लाइ को चारो ई कोन्हे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह कहिड़ा हुकुम आहिनि? साईं फरमायो हिकिड़ो त अल्लाह खां जन्नत घुरंदा कयो ॿियो अल्लाह खां जहन्नम जी पनाह घुरंदा कयो। इन खां बग़ैर तव्हांजो गुज़ारो ई कोन्हे छो त क़यामत जे ॾियारे या त जन्नत आहे या त जहन्नम। माशर में या त जन्नत आहे या त जहन्नम माण्हू खे ज़रूरु जन्नत जी तलब थींदी न। मदीने वाले साईं फरमायो फइज़ा सअलतुमुल्लाह फस्अलूहुल फिरदौस पर जन्नत तो घुरंदा कयो पर अल्लाह खां जॾहिं सुवाल कयो न त उन वक़्तु जन्नतुल फिरदौस घुरंदा कयो। जन्नतुल फिरदौस उहा जन्नत आहे जंहिंमें ख़ुदि मुंहिंजो लजपाल नबी मौजूदु हो। मदीने वाले साईं जो पाड़ो अल्लाह असांखे महबूब जो पाड़ो नसीब फरमाए। साईं फरमाए फइन्नहु औसतुल जन्नत व अअलल जन्नत ये जन्नत जो सब का मथां ऐं विचलो दरवाज़ो दर्जो आहे जंहिंखे अल्लाह जन्नतुल फिरदौस जो नालो ॾिनो। चइनी पासे जन्नत हूंदियूं हेठां मथां हुन जे विच में जेको सभ खां आला दर्जो आहे सो जन्नतुल फिरदौस आहे। साईं फरमायो जॾहिं सुवाल कयो अल्लाह तां त इहा जन्नतुल फिरदौस घुरंदा कयो। ऐं मन सअलल्लाहुल जन्नत सलास मर्रातिन जेको माण्हू 3 दफ़ा अल्लाह खां जन्नत घुरे अल्लाह के चवे मुझा मौला मुझे जन्नत अता फरमा मुझा मौला मुझे जन्नत अता फरमा ए मुझा अल्लाह मुझे जन्नत अता फरमा 3 दफ़ा सवाल करे तो साईं करीम फरमाया क़ालतिल जन्नतु अल्लाहुम्मा अदखिलहुल जन्नत जन्नत अल्लाह की अर्ज़ कंदी आहे मुझा मौला इनके जन्नत में दाखिल कर। सुभान अल्लाह। वमन इस्तजार मिनन नार सलास मर्रात ऐं जेको 3 दफ़ा जहन्नम जी पनाह घुरे मुंहिंजा मौला मूंखे दोज़ख खां बचाए अल्लाह मूंखे दोज़ख खां बचाए अल्लाह मूंखे जहन्नम खां बचाए 3 दफ़ा जहन्नम जी पनाह घुरे क़ालतिन नार अल्लाहुम्मा अजिरहु मिनन नार त जहन्नम जी बाहि अर्ज़ कंदी आहे मुंहिंजा मौला इनखे दोज़ख में दाख़िल न कजे एजो तुंहिंजी पनाह थो घुरे। ऐं साईं जन फरमायो मा साल अल्लाहु अब्दुल जन्नत फी यौमिन 7 मर्रातिन जेको ॾींहं में 7 भेरा जन्नत जो सुवाल करे रोज़ानो ॾींहं में 7 दफ़ा अल्लाह खां जन्नत घुरे फजर नमाज़ में घुरे ज़ोहर में घुरे मगरिब में घुरे इशा में घुरे सुन्नतुनि जी दुआ खां घुरे फर्ज़ खां अॻु में दुआ घुरे 7 दफ़ा दुआ घुरे। साईं करीम फरमायो इल्ला क़ालतिल जन्नतु या रब्बी इन अब्दुका फलानुन सालनी फअदखिलनी ए मुंहिंजा मौला इहो मानो जे तोखां जन्नत जी तलब कई आहे इनखे जल्दी मूं में जन्नत में दाख़िल फरमाए। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो जन्नत अल्लाह खां ज़रूरु तलब कंदा कंहिं महबूबन करीम जी सुन्नत आहे सम्झो था। ऐं हिकिड़ा सूफ़ी असांखे जन्नत जी ज़रूरत न आहे दोज़ख जी परवाह न आहे असांखे जो इहो अल्लाह ताला जा फ़ैसिला आहिनि जॾहिं महबूब सोणे घुरी आहे जन्नत त असां को मथां आसमान था लॻायूं। हाँ जन्नत की तलब हुजे पर ख्वाहिश अल्लाह की रज़ा वारी हुजे। ऐं साईं करीम साहब फरमायो जॾहिं निमाज़ पढ़बी आहे आना निमाज़ पढ़ंदा आहिनि निमाज़ क़ाइम करे ऐं वेहंदा आहिनि त अल्लाह ताला आसमान जा दर खोले छॾींदो आसमान जा दर खुली वेंदा आहिनि ऐं दुआऊं बाननि जूं क़बूल कयूं वेंदियूं आहिनि। जॾहिं माण्हू निमाज़ पढ़ी हे रमज़ान जी ॻाल्हि नाहे हर ॾींहुं हर रोज़ानो जॾहिं निमाज़ पढ़ी माण्हू तंग कंदो आहे फर्ज़ निमाज़ पढ़ी
ऐं फर्ज़ पढ़ी वेठो महबूबन करीमन फरमाया आसमान जा दर खुली वेंदा आहिनि ऐं दुआउनि जी क़बूलियत कई वेंदी आहे जेको माण्हू दुआ पढ़ंदो आहे अलाह उन दुआ क़बूल कंदो आहे पोइ जॾहिं निमाज़ी निमाज़ खां वापसि मोटंदा आहिनि निमाज़ पढ़ी ऐं निमाज़ी वापसि मोटंदा आहिनि ऐं न अलाह खां जन्नत घुरी ईअं कोन चई त मुंहिंजा मौला मूंखे जन्नत अता फरमा न ईअं चई त मुंहिंजा मौला मूंखे जहन्नम खां बचा न को इहो अर्ज़ु कई मुंहिंजा मौला मूंखे हूरुनि सां निकाह कराए ॾियनि उन अर्ज़ु न कयो अलाह खां जन्नत कोन घुरी दोज़ख कोन घुरी अलाह ताला खां जन्नत जूं नेमतूं कोन घुरी त अलाह जो हिकिड़ो मलाइक चवंदो आहे या बैक हाज़ा आजिज़ अन यस्तजीर बिल्लाहि मिन जहन्नम अल्लाह ताला जो मलाइक चवंदो आहे हाय बदबख्ती हिन जे लाइ क़बूलियत जो टाइम हो तॾहिं बि जहन्नम खां पनाह न घुरी वकालतिल जन्नत ऐं जीअं निमाज़ी निमाज़ पढ़ी वेंदो आहे जन्नत न घुरे त जन्नत चवंदी आहे उन बाने जे लाइ उन निमाज़ी जे लाइ या वैक हाज़ा आजिज़ ऐं यसअल अल्लाह अल जन्नत हाय अफ़सोस हिन माण्हू जे सोच जे मथां निमाज़ पढ़ियो वञे थो रब क़बूलियत तुंहिंजे लाइ क़बूलियत जो दरवाज़ो खोलियो ऐं तो जन्नत खे तलब न कयो हाय अफ़सोस तुंहिंजी ज़िंदगी जे मथां वकालतिल हूरुल ऐन ऐं उन निमाज़ी जे जन्नत न घुरी जन्नत जूं नेमतूं न घुरियूं हूरूं जन्नत जूं चवंदियूं आहिनि आजज़ ऐं यसअल अल्लाह ऐं युज़व्विजहू मिनल हूरिल ऐन अल्लाह केॾो अफ़सोस आहे हिन निमाज़ी जे मथां जेको अल्लाह ताला खां हूरुनि सां शादी जो निकाह जो सुवाल नथो करे जन्नत जूं नेमतूं नथो घुरे अल्लाह जा मलाइक जन्नत जूं नेमतूं अफ़सोस कंदियूं आहिनि जेको सुवाल नथो करे मतिलबु इहो आहे जेको माण्हू अल्लाह खां सुवाल थो करे जन्नत ऐं जहन्नम खां पनाह थो घुरे जन्नत जी तलब थो करे अल्लाह ताला ख़ुशि थींदो आहे जन्नत ख़ुशि थींदी आहे इन जे करे जॾहिं बि तव्हां दुआ घुरो त अल्लाह ताला खां जन्नत तलब कंदा कयो जहन्नम खां पनाह घुरंदा कयो गॾोगॾु जन्नत घुरणी आहे पर उन सां गॾोगॾु जहन्नम जी पनाह घुरणी आहे रुगी उम्मीद लगाए माण्हू न वेहे बस बाबा हाणे निमाज़ पढ़ीसीं रोज़ो रखियो त जन्नत पकी थी वई न रुगी उम्मीद न हुजे अल्लाह जो ख़ौफ़ हुजे हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं ऐलान करे सभई माण्हू जहन्नम में वेंदा हिकिड़े माण्हू खे मां जन्नत में माणींदुसि हज़रत उमर फारूक चयो कि अल्लाह जी रहमत में एतिरी उम्मीद आहे उहो हिकिड़ो माण्हू मां उमर पर अल्लाह जो मुझे ख़ौफ़ एतिरो आहे जे क़यामत जे ॾींहुं अल्लाह फरमाए सभु माण्हू जन्नत में वेंदा हिकिड़े माण्हू खे जन्नत में जहन्नम में उमाणींदुसि हज़रत सैयदना उमर फारूक फरमाया मां अल्लाह जे गज़ब खां ॾिजां थो कहर खां ॾिजां थो मतां उहो हिकिड़ो माण्हू मां न हुजां उन जे करे ख़ौफ़ बि हुजे तमा बि हुजे जन्नत जी तमा हुजे अल्लाह ताला जी रहमत जी उम्मीद हुजे ऐं जहन्नम खां पनाह हुजे नबीअनि दुआ सेखारी रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसना या मौला दुनिया में असांखे भलाई नसीब कर आखिरत में असांखे भलाई नसीब कर वकीना अज़ाबन नार ऐं असांखे जहन्नम जी बाहि खां पनाह में रखिजा ऐं निमाज़ तरावी खां बाद में महबूबन करीमन दुआ सेखारी आहे असां जेका सभई पढ़ंदा आहियूं अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार या दुआ अल्लाहुम्मा अजिरना मिन खिज़ी दुनिया व अज़ाबिल आखिरह या नबी सुने हर तरावी खां बाद में दुआ सेखारी आहे इन जो मतलब है मुझे मौला मां तो खां जहन्नम की पनाह घुरा टे दफ़ा ये लफ़्ज़ दोहराया है अल्लाहुम्मा अजिरना मिन खिज़ी दुनिया मां दुनिया की मुसीबतुन खां तुंहिंजी पनाह घुरा व अज़ाबिल आखिरह आखिरत के अज़ाब खां तो अल्लाह की पनाह घुरा या दुआ घुरंदा कयो जेको माण्हू इन्हनि दुआउनि में कसरत करे जरूर अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत लिखी छॾींदो आहे जहन्नम खां निजात अता फरमाईंदो रमशाल असां खे भले तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह असां सभिनी खे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका अल जन्नत अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका